जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 29 अक्टूबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास, कृष्ण पक्ष जी एकम तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु भाग्योदय जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य अॼु हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। तॾहिं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करणु या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त हुन सां धन हानि थियण जी आशंका आहे। त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा। स्वास्थ्य तव्हांजो सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते हुननि खे कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे हुननि जे लाइ योगा या मेडिटेशन करणु लाभदायक थींदो। हनुमान जी जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी तो सघे, त अॼु भगवान सूर्य जी उपासना हुननि जे लाइ लाभदायक थींदी। धन प्राप्ति भी अॼु तव्हांखे थी सघे। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि बीमारी जाम टाइम खां सताईंदी हुजे हुननि जो भी अॼु नाश थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थी तो सघे। ख़ासि करे हुननि खे अॼु वाहन तमामु सावधानी सां हलाइणो आहे। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल सुठो मिलंदो, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी भी इच्छा थींदी अॼु पूरी थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो ऐं ॾींहुं भी तव्हांजो आनंदमय हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जो जाम टाइम खां कोई अटकियल कमु पूरो थियण जी संभावना आहे। अॼु हुननि जो मन तमामु ख़ुशि रहंदो, छो त परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। हुननि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। घर में भी थोरो हिसाब किताब में ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। कार्तिक मास त सनातन धर्म जे हिसाब सां कार्तिक जो जेको महीनो हूंदो आहे उहो भी तमामु पुण्यदायी मञियो वेंदो आहे। त अॼु खां कार्तिक मास आरंभ तो थिए। थी सघे त कार्तिक मास में अन्नदान करणु, तीर्थ यात्राऊं करणु, व्रत रखणु
ब्राह्मण भोजन कराइण, वस्त्र इत्यादि दान करण तमामु पुण्यदायी मञियो वेंदो आहे। त मां उमीद थो कयां कि कार्तिक मास जेको अॼु शुरू थियो आहे हुन में तव्हां पंहिंजा पुण्य वधाईंदा ऐं कोई न कोई कार्य पंहिंजे घर में ज़रूरु कराईंदा ऐं भगवान जी आशीर्वाद पाईंदा। साण ई साण ब्राह्मणनि जी बि आशीष तव्हांजे मथो सदा ई रहंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे अमीषा जी जो, जेके लखनऊ उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि असां छा पंहिंजो नओं कमु शुरू करे था सघूं। त अमीषा जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां नवंबर खां पोइ अगरि तव्हां पंहिंजो कमु शुरू कंदा त समय तव्हांजे अनुकूल रहंदो ऐं मन चाह तव्हांखे रिज़ल्ट्स प्राप्त थींदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजी कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।